وجعل لكم سرابيل تقيكم الحر وسرابيل تقيكم بأسكم كذلك يتم نعمته عليكم لعلكم تسلمون فإن تولوا فإنما عليك البلاغ المبين يعرفون نعمة الله ثم ينكرونها وأكثرهم الكافرون صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا. اللہ تبارک و تعالی जे कलाम मुक़द्दस मां सूरत नहल जी आयत नंबर 81 का तिलावत है। रब से इंसान के ॿुधायो त इंसान तव्हां जे लाइ असां घर ठाहियासीं, ये घर तव्हां जे लाइ सुकून जी जॻह आहे ऐं वरी तव्हां जे लाइ लिबास बि असां ठाहियोसीं। ऐं जे अरब जे ज़माने में जेके इंसान जेके खाना बदोश हूंदा हुआ, लॾ पलाण कंदा हुआ, त उहे जेके आहिनि इन जानवरनि जी खलुनि मां ख़ीमा ठाहे करे पंहिंजा वक़्ती घर ठाहे वरी उते ज़िंदगी जा के असबाब ख़तमु थी वेंदा हुआ त उतां लॾे करे ॿिए हंधि वेही करे वरी उते पंहिंजी ज़िंदगी शुरू कंदा हुआ। फरमाईं त इहे सभु असबाब ठाहिण वारी ज़ात बि अलाह जी ऐं अव्हां खे इन ज़रूरतुनि जे मुताबिक़ हिजरत करण जो अक़ुल ॾियण वारी, सम्झ ॾियण वारी ज़ात बि अलाह जी। ऐं अल्लाह पाक पंहिंजी नेमतुनि जे इन फ़ज़ाइल खे जारी रखंदे इन आयत जे अंदरि अल्लाह पाक फरमायो त पाछो बि इंसान जे लाइ वॾी नेमत आहे। जॾहिं शदीद गर्मी हुजे, हिन वक़्तु असांखे मालूम आहे त जॾहिं सख़्तु गर्मी हुजे, सख़्तु गर्मी जे अंदरि ईदामाए असां पंहिंजे घरनि में वेठा आहियूं, पर जॾहिं सफ़र कयूं था रस्तनि में त गर्मीअ जे दौरान हाणे त असां वटि गाॾियूं आहिनि, मोटरसाइकिलियूं, टिकटियूं, इन्हनि ते माण्हू सफ़र करे थो, ग़रीब माण्हू बि पंधु सफ़र नथो करे। पर जेके पंधु सफ़र कंदा हुआ उन्हनि जे लाइ उन्हनि खां पुछो त पाछो केॾी वॾी अज़ीम नेमत आहे। जेको माण्हू 5 किलोमीटर पंधु सफ़र करे उनखे पाछो मिली वञे त उहो पाछे जे हेठां वेही करे राति ऐं सुकून हासिल कंदो हुयो, ॼण उनखे जन्नत जी हीर मिली हुई, जॻह मिली हुई। अल्लाह फरमाए त इहे जेके वणनि जा पाछा या जॻहनि जा पाछा इहे असां ॾिनासीं ताकी इंसान बि हिन मां फ़ाइदो वठे, इंसान बि हिन साए मां पाछे मां फ़ाइदो वठे थो, जानवर बि हिन मां फ़ाइदो वठे। फरमाईं त हिन साए खे पाछे खे ठाहिण वारी ज़ात बि अलाह आहे। फरमाईं त वल्लाहु जअल लकुम मिम्मा ख़लक़ ज़िलाला वजअल लकुम मिनल जिबालि अक्नाना। फरमाईं तव्हां जे लाइ असां पाछा ठाहियासीं, पाछनि खे पैदा फरमायोसीं। ऐं फरमाईं तव्हां जे लाइ न पहाड़नि जे अंदरि ग़ारुनि खे असां ठाहियोसीं। ग़ारूं बज़ाहिर त इंसान खोटे करे बि ठाहे थो, पर फरमाईं त इन जो अक़ुल, इन जी सम्झ त असां तव्हांखे ॾियणु फरमाईसीं। ग़ार जेका आहे इंसान जे लाइ, जेके माण्हू पहाड़नि में रहनि था उन्हनि खे ख़बर आहे त ग़ार केॾी वॾी अज़ीम नेमत आहे। हिन अवां असांजे घरनि खां बि वधीक जेका जॻह मज़बूत रहण जी ग़ार आहे। त जंगल जे अंदरि ख़ुसूसन जेके आहिनि अरब इहे ग़ारनि जा इस्तेमालु कंदा हुआ, दुश्मन जे हमले खां बि महफ़ूज़ ऐं पंहिंजो घर बि महफ़ूज़, बरसाति खां, उस खां, सीउ खां, इन्हनि सभिनी शयुनि खां इन ग़ारनि जे अंदरि इंसान पनाह वठंदो हुयो। फरमाईं त हिननि ग़ारनि खे बि असां तव्हां जे लाइ ठाहिणु फरमायोसीं। भला हिन ग़ारनि जंहिंजे अंदरि तव्हां ठाहियो था, हिन पहाड़नि खे त असां हिन ज़मीन जे मथां खोड़ फरमायोसीं। फरमाईं त वजअल लकुम सराबील, तव्हां जेके कमीसूं ठाहे करे पायो था, हक़ीक़त में हिननि कमीसुनि खे ठाहिण वारी ज़ात बि अलाह जी। जेकर इंसान सबबु खणी चवे त बाबा मां दर्जी खां सिबराए करे पायां थो, मुंहिंजा दोस्त इन कपिड़े खे पोखण फुटाइण वारी ज़ात अलाह जी। अवां सबबु इख़्तियार कयो था, इन सबबनि खां बाद में इन्हनि शयुनि खे पैदा करण वारी ज़ात त पोइ मुंहिंजे अलाह जी आहे। पाणी खे वसाइण वारी ज़ात अलाह जी, पाणी खे वसाइण खां बाद में ज़मीन खे आबाद करण वारी ज़ात अलाह जी, इंसान तोखे अक़ुल ॾियण वारी ज़ात अलाह जी। तूं खाए थो, तुंहिंजे खाधे मां तुंहिंजा सही मशीनरी हले थी। फरमाईं त इन सभिनी शयुनि खे हलाइण वारी ज़ात अलाह जी। बिल आख़िर नतीजो इहो निकिरंदो त जॾहिं सभिनी शयुनि जे वञी बुनियाद खे वठंदा त सभिनी शयुनि जो ख़ालिक़ अलाह जी ज़ात आहे। फरमाईं त वजअल लकुम सराबील, हाणे हिकिड़ियूं त कमीसूं उहे आहिनि जेके अवां असां पायूं था, इंसान जे लाइ केॾी फ़ाइदेमंद आहे, गर्मी खां बचाए, सीउ खां बचाए, साईं मुंहिंजे जेके चवां उस खां बचाए। ऐं ॿियूं जेके आहिनि इहे जेके ज़िर चइबो आहे, लोह जूं जेके ठाहिबियूं आहिनि, जेके अॼुकल्ह बुलेट प्रूफ जैकेट चइबो आहे, जेके सिक्योरिटी वारा पाईंदा आहिनि। फरमाईं त इन जो अक़ुल ॾियण वारी ज़ात बि अलाह जी। इन लोह खे बि अलाह पैदा फरमायो। इंसान तोखे इहा सम्झ बि अलाह ॾियणु फरमाई जो तो इन लोह खे ठाहे करे इन मां पंहिंजे लाइ लोह वारी जैकेट या लोह वारी कमीज़ ठाहे थो, ताकी तो दुश्मन जे हमले खां महफ़ूज़ रहे। इहा ई कमीज़ तोखे इन लड़ाई जे दौरान, झगड़े जे दौरान तोखे कमु अचे थी, जंग जे दौरान कमु अचे थी।
फरमाईंदा वजअल लकुम सराबील तक़ीकुमुल हर्र, यही कमीज़ तव्हांखे गर्मी खां बचाए थी। वसराबील, यही कमीज़ तक़ीकुम बअसकुम, तव्हांखे ख़ौफ़ खां बचाए थी। यही कमीज़ तव्हांजो अंग बि ढके, तव्हांजी उघड़ बि ढके। वरी जेकर इनखे तव्हां ज़र जे मथां क़यास कयोसीं त इहा ज़र तव्हांखे दुश्मन जे हमले खां महफ़ूज़ रखे थी। अल्लाह तबारक व तआला इहे सबब ठाहिण फरमाया। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन असबाबनि खे इस्तेमालु करणु फरमायो। उहद जे मैदान ते जॾहिं साहबा किराम लथा विया, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जंग जी कमांडिंग कनि पिया, साईं जन जर्नल हुया, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे जिस्म मुबारक जे मथां ॿ ज़रूर पाइण फरमायो। हालांकि अल्लाह जा नबी हुया, फ़रिश्ता पहरो ॾियनि पिया, वल्लाहु यासिमुका मिनन नास, अल्लाह अॻ में वाइदो कयो त ए मुंहिंजा हबीब माण्हुनि जे हिन खां हिफ़ाज़त करण में अल्लाह जो ज़िम्मो आहे। पर उन जे बावजूद बि अल्लाह तबारक व तआला असबाबनि जे इस्तेमालु करण जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम ॾिनो फरमायो। साईं जन असबाब इस्तेमालु करणु फरमायो। असबाबनि जे इस्तेमालु करण खां बाद में जेकॾहिं का तक़दीर अचे थी, इहा तक़दीर पोइ अल्लाह जो फ़ैसिलो आहे। जे इंसान बीमार थींदो त शिफ़ा ॾियण वारी ज़ात मुंहिंजे अल्लाह जी आहे, पर ट्रिको पंजो हीलो बहानो अपनाईंदो, वञी करे डॉक्टर खां दवा वठंदो, वञी करे टेबलेट टिकी फोटो वञी करे खाईंदो ताकी हुनखे शिफ़ा मिले। शिफ़ा ॾियण वारी ज़ात मुंहिंजे अल्लाह जी आहे। इहो हिकिड़ो सबबु आहे, तरीक़ो आहे, सुन्नत आहे जो तव्हां पंहिंजे मर्ज़ जो इलाजु करण जी कोशिशि कयो। जाइज़ तरीक़े सां, हलाल तरीक़े सां इलाजु करण में को हर्ज न आहे। सो फरमाईंदा वसराबील तक़ीकुम बअसकुम कज़ालिक युतिम्मु निअमतहु अलैकुम लअल्लकुम तुस्लिमून। फरमाईंदा अहिड़ी तरह अल्लाह पाक पंहिंजी नेमतुनि खे तव्हांजे मथां कामिल बनाइण फरमायो। पंहिंजी नेमतुनि खे तव्हांजे मथां कामिल तरीक़े सां अल्लाह पाक नाज़िल करणु फरमायो। हिकु हिकु नेमत खे अल्लाह ॻणायो न आहे क़ुर में, पर इंसान खे अहिड़े क़िस्म जूं नेमतूं ॿुधाए करे इंसान खे सोच जो मौक़ो ॾिनी। इंसान सोच थो सही त कहिड़ियूं अज़ीम नेमतूं मां तुंहिंजे ताबे बणाए छॾियां। इहे वण टिण, इहे घर रहण जा, इहे सवारियूं जेके आहिनि सफ़र करण जी, इहे सभिनी नेमतुनि खे इंसान जे लाइ अल्लाह पाक पैदा करणु फरमायो। फरमाईंदा कज़ालिक युतिम्मु निअमतहु अलैकुम लअल्लकुम तुस्लिमून। फरमाईंदा अल्लाह पाक पंहिंजी नेमतुनि खे तव्हांजे मथां कामिल फरमायो, लअल्लकुम तुस्लिमून, ताकि इंसान उम्मीद आहे त तूं अल्लाह जे हुक्मनि खे मञींदे, अल्लाह जे हुक्मनि खे मञींदे। अल्लाह पाक छा थो चाहे? रब को इंसान खां किराओ नथो वठे, इंसान खां को अल्लाह पाक मुतालबो नथो करे, बल्कि इंसान खे चए थो बाना मां अल्लाह जे तरफ़ मुतवज्जह थी तोखे पैदा कयो अथमि इबादत जे लाइ, इबादत करे मां रब खे राज़ी करे अच त आख़िर में वरी इनाम में जन्नत तुंहिंजे हवाले करे छॾां। फरमाई फ़इन तवल्लौ फ़इन्नमा अलैकल बलागुल मुबीन। फरमाई एॾियुनि वॾियुनि नेमतुनि जे बयान करण खां बाद में जेकॾहिं इहे पुठी ॾेई वञनि, फरमाई फ़इन्नमा अलैकल बलागुल मुबीन, प्यारा तव्हांजे मथां सिर्फ़ु तबलीग करणु तव्हांजो हक़ आहे। अवां तबलीग कयो, अवां तालीम ॾियो, अवां नरम अंदाज़ में इंसान ज़ात ताईं पंहिंजो पैगाम पहुचायो। पोइ उन में सचाई हूंदी त इंसान जेको आहे कंहिंखां बि दिली तौर ते कंहिंखां बि नाराज़ न हूंदो। मुबल्लिग माण्हू, तबलीग वारो माण्हू कॾहिं बि कंहिं जाहिल खां नाराज़ नथो थी सघे। इहा इंसान जी सिफ़त हुजणु खपे, अल्लाह जे पैगंबरनि जी सिफ़त आहे। अॻिलो माण्हू आहे ई जाहिल, त बाबा जाहिल जी जेका आहे ॻाल्हि खे महसूसु करण जो वजह कहिड़ो? मुंहिंजो कमु आहे नरमी सां तबलीग करणु, पंहिंजे हक़ खे पैगाम खे पहुचाइणु। हाणे उन पैगाम ते जेकॾहिं को नाराज़ थिए थो त पंहिंजे अंदाज़ ते माण्हू तवजो करे, पंहिंजो अंदाज़ नरम आहे, शरीयत जी ॻाल्हि सची आहे, हाणे उहो नाराज़ थिए त हिन जी का परवाह न आहे। ईअं जेकॾहिं माण्हू हर कंहिंखे जीअं चवंदा आहिनि न त माण्हू ज़िंदा आहे, जेसीं ताईं ज़िंदा आहे त हक़ चवंदो रहे, ॻाल्हाईंदो रहे, हक़ जे अंदरि ॻाल्हाईंदो रहे ऐं मुनकिर जे रस्ते में रुकावट पंहिंजी पैदा करण जी कोशिशि कंदो रहे। ऐं इंसान केॾो बि गुनहगार हुजे, पर मुंहिंजा दोस्तो, जाते जेकॾहिं इंसान को नेकी करण जी कोशिशि करे थो न, उनखे माण्हू इहो तानो ॾेई करे न चवंदो यार हूअं वरी वॾो तूं परहेज़गार आहे, अचे तोखे इहो ई अमल फाथो आहे। मुंहिंजा दोस्त, जेको अमल नेकी जो इंसान करणु चाहे थो उनखे करणु ॾे। इहे चवंदा आहिनि न बाबा तूं वरी नमाज़ी थी करे तूं कूड़ थो ॻाल्हाए, अड़े अल्लाह जा बाना त इहा नमाज़ पढ़े थो, बिल आख़िर इहा नमाज़ हिनखे इंशाअल्लाह इन्हनि बुरनि अमलनि खां बचाईंदी। इहे ताना इंसान न ॾे। जेको बि नेक अमल इंसान करण जी कोशिशि करे थो त उन नेक अमल जे करे इंसान जी जेका हिमत अफ़ज़ाई वधाए, न उन जे करे जो इंसान जेको आहे उनजी दिलि शिकनी करे। सो असांजो कमु आहे तबलीग करणु। हाणे तबलीग जेकॾहिं हक़ आहे, सच आहे, अंदाज़ बि सही आहे, दुरुस्त आहे, नरम आहे, उनजे बावजूदि जेकॾहिं को नाराज़ थिए वरी नाराज़ थिए। जेकॾहिं हिकिड़ी ॻाल्हि सची आहे, उन क़ुर जो जेको मुनकिर आहे काफ़िर आहे। हाणे उनखे जेकी ॻाल्हि ख़राबु लॻे त भली लॻे, कंहिंजो नालो वठण जे बजाए जेकॾहिं माण्हू इहा बि तबलीग न करे त पोइ बाक़ी हक़ कहिड़ो आहे? क़ुर जो मुनकिर काफ़िर आहे, अल्लाह जे रसूल जो इनकार
पण कुफर आहे ख़त्म नबूवत जो मुनकिर जेको आहे काफ़िर आहे अहिड़े नमूने सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा शागिर्द सहाबा किराम जो मुनकिर जेको आहे उहो काफ़िर आहे अहिड़े अंदाज़ में जेकॾहिं बयानु करण सां को नाराज़ थिए थो त वञी नाराज़ थिए इन जे करे माण्हू इहा शइ न छॾींदो त कंहिंखे राज़ी करण जे लाइ माण्हू चवे त हा बाबा ठीकु आहे क़ुर जो मुनकिर आहे तूं आहे न भला हाणे असां छा कयूं इहा ॻाल्हि न बल्कि इहा ॻाल्हि क्लियर चए बि तुंहिंजो अक़ीदो तोसां पर जेको क़ुर जो मुनकिर आहे हिकिड़े लफ़्ज़ जो मुनकिर आहे उहो गैर मुस्लिम आहे उहो मुस्लमान नथो थी सघे ईअं न थींदो जो जेकॾहिं पंहिंजे वर वकड़ में रिवायतुनि जे करे जेकॾहिं को मिट माइट चढ़ी वियो त हुन मिट माइट जे अचण जे करे माण्हू जेको पंहिंजी ज़बान बदिलाए छॾे कॾहिं बि जीअं तव्हां दुनिया जे मामलनि में ॾिसंदा आहियो त माण्हू पंहिंजे तिजारत जे मुखालफ़त में कॾहिं बि फ़ैसिलो न कंदो छो त हुनखे नुक़सानु थींदो जेको हुनजो फ़ाइदो हूंदो उहो ई ॻाल्हाईंदो त दीन जेको आहे उहो लावारिस न आहे दीन जे अंदरि अल्लाह तबारक व तआला गैरत ऐं हिमत रखी आहे जंहिं मुस्लमान खे दीन जे मामले में गैरत नथी अचे त पोइ उहो ॼण त कामिल मुस्लमान आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो मन रआ मिनकुम मुनकरन फलयुगय्यिरु बियदिही जेकॾहिं तव्हां को इनकार थींदड़ शइ ॾिसो पंहिंजे हथ सां रोकियो जेकॾहिं तव्हांखे ताक़त न आहे तव्हां इलाइक़े जा सरदार न आहियो तव्हां पुलिस न आहियो तव्हांखे अथॉरिटी न आहे तव्हां आम मुस्लमान आहियो फरमाईंदा फबि लिसाने पोइ कम अज़ कम भला उनखे पंहिंजे नरम अंदाज़ सां रोकण जी कोशिशि त कर फरमाई जेकॾहिं तोखे नरम अंदाज़ में रोकण जी कोशिशि जी ताक़त बि न आहे तूं मिसकिन आहे तूं सम्झंदो त मां ध्यानु ॻाल्हाईंदुमि त मुंहिंजो घर ई उजाड़े छॾींदो त फरमाईंदा पोइ कम अज़ कम दिलि जे अंदरि उनखे बुरोस फबे क़ल्बे फरमायूं वदालिक अज़ाफुल ईमान इहो कमज़ोर में कमज़ोर ईमान जी अलामत आहे कमज़ोर में कमज़ोर ईमान जी अलामत आहे जेकॾहिं जीअं बिदअतुनि खे माण्हू रद्द कंदो आहे न त बाबा हीअ शइ बिदअत आहे हीअ न कयो त जेके माण्हू जहालत वारा उहे अची चौगिर्द बीह रहंदा साईं कयोसीं त छा थी पियो बाबा जॾहिं सुन्नत जे अंदरि न आहे शरीयत जे अंदरि न आहे त पोइ कयोसीं त छा थी पियो इहो दलील थोरी आहे ईअं त पोइ ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं को माण्हू चवे त क़ुर जा 30 पारा 40 पारा मञासीं त छा थी पियो ईअं त पोइ हर दलील इंसान जे लाइ सही थी पवंदो चवंदा बाबा अलाह तव्हां चवंदा हिकिड़ो आहे पर जेकॾहिं हिननि चयो त अलाह सां गॾु अलाह जो जेको आहे हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु बि अलाह आहे त पोइ भला मञी त छा थी पियो ईमान जेको आहे पको ठको आहे अलाह जे क़ुर सिधो सो ईमान ॿुधाइण फरमायो असां अलाह जे वलियनि खे बुज़ुर्गनि खे जेके रब जे क़ुर जा सचा आशिक़ हुया अलाह जे रसूल जा सचा आशिक़ उन्हनि खे ॾिठोसीं हूअं जेके अहिड़ा नरम जो पशम जहिड़ा नरम उन्हनि मां कॾहिं तव्हां दड़को ज़बान सां न ॿुधंदो पंहिंजी ज़ात जे मामले में पर जॾहिं दीन जे मथां का सख़्ती ईंदी त अहिड़ो उन्हनि जे मथां कावड़ तारी थी वेंदी जो चहिरो ॻाढ़ो थी वेंदो हज़रत सिंह बेरा रहमतुल्लाह अलैहि खे असां ॾिठोसीं जेकॾहिं को माण्हू उनजी ज़ात जे मामले चवंदो पुट का ॻाल्हि न आहे साईं ईअं हुनखे दरगुज़र करे चवंदा भली को खणी गारी ॾिए साईं खे ज़ात खे का परवाह न आहे पर जेकॾहिं दीन जे मामले में जेकॾहिं को कमी कोताही कंदो साईं चहिरो बार ॻाढ़ो थी फरमाए थो जेको आहे तोखे पंहिंजे ज़ात जे पंहिंजे रिश्ते जे मामले में गैरत आहे दीन जे मामले में गैरत न आहे ऐं हिते जेकॾहिं मुस्लमान जेकॾहिं कंहिं बिदअत जे इनकार में उथी बीह रहे त बजाए हुनजी हिमत अफ़ज़ाई करण जे माण्हू साईं छॾो ख़ैर अला मालिक इहे जेके दीन खे ॾिराइण वारियूं ॻाल्हियूं आहिनि इहा असांजो जेको हाजी गुलाम नबी साहिब अलाह साईं हिन जे क़ब्र जे मथां किरोड़ा रहमत नाज़िल फरमाए इहो वीचारो न असांखे वॾी हिमत ॾींदो अहिड़ा अलाह जा पाण ईमान वारा आहिनि इहो बि हाणे हुन वक़्त में त न चवंदा हुआसीं हुनजी हयाती में पर हुनजे वफ़ात खां बाद में हुनजो हक़ आहे जो उहो वीचारो हिमत ॾींदो हुयो जेकॾहिं का बि ॻाल्हि जनाज़ो पढ़ाईंदा हुआसीं उहो बीह करे हुते इहे बिदअतूं करणु शुरू कंदा त जे चवंदो साईं जॾहिं शरीयत जे अंदरि न आहे त हिकिड़ो नंढो ईमान जेका शइ शरीयत जे अंदरि हुकुम न आहे त हुन शरीयत जे अंदरि तंहिंजे करे पोइ उन बहाने जो इहो हक़ आहे असांजे मथां जो कम अज़ कम उनजे पोयां सुन्नतुनि जी ताबेदारी इहो ॼण त असांखे दावत आहे त मुस्लमान बिदअतुनि खे छॾियो सुन्नतुनि खे अपनायो मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत खां वधीक को प्यारो न आहे भली घणी काइनात जे अंदरि को बि इंसान सोनो थी पवे पर मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत सभ खां आला ई आला जे रसूलुल्लाह जी सुन्नत खे प्यारो कयो हीअ अॼोके वक़्त जो जिहाद आहे तव्हां जेकॾहिं पंहिंजे चेहरनि जे मथां ॾाढ़ियूं वार सजाए वठो था इहो अॼोके वक़्त जो जिहाद आहे ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अहिड़े वक़्त में जो सुन्नत खे निशानो बनायो वञे मुंहिंजी कंहिं बि हिकिड़ी सुन्नत खे तव्हां ज़िंदा कयो न अलाह तव्हांखे सौ शहीदनि जो सवाब अता फरमाए पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़यामत जे ॾींहुं जॾहिं हौज़े कौसर ते असां पाणी बिना पीआरींदासीं फ़रिश्ता हिकिड़े माण्हू खे अची करे धिका ॾींदा त साईं पुछण फरमाईंदा त मुंहिंजा उम्मती हिननि खे छो था धिका ॾियो पाण उहे अर्ज़ु कंदा त साईं तव्हांखे ख़बर न हुई मां मुराद हदीस में इहा ॻाल्हि साबित थी वई त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आलिमुल ग़ैब न आहिनि वरना सवाल जो कंदा त साईं चवंदा मूंखे ख़बर आहे बिदअत त फ़रिश्ता चवंदा त साईं असां त उन्हनि जी त ड्यूटी मुक़ररु हुई अलाह उन्हनि खे दफ़्तरनि जे मुताबिक़ हुकुम सादर कया तंहिंजे करे उन्हनि खे ख़बर हुई त साईं हिननि तव्हांखे ख़बर न आहे हीअ जेके तव्हां खां बाद में दीन जे अंदरि नयूं ॻाल्हियूं ईजाद कंदा हुया इन बिदअतुनि जे करे इन्हनि खे हौज़े कौसर जे पाणी खां महरूम कयो
सो फरमाइंदा फइन्नमा अलैकल बलागुल मुबीन। मुंहिंजा दोस्तो फरमा क़ुरान फरमायो अल्लाह जे हबीब खे फरमायो रब प्यारा तव्हां जे मथां तबलीग करणो आहे चिटी तबलीग चिटी कयो जेका ॻाल्हि सिधी आहे उनखे सिधो कयो उन जे अंदरि जेको आहे हेठां मथां न थींदी कॾहिं बि जेका ॻाल्हि सिधी आहे सो सिधी आहे क़ुरान जेको आहे साफ़ ऐं पाक आहे को क़ुरान जो मुनकिर आहे त मुस्लमान नथो थी सघे। ईअं न आहे त माण्हू जेकर मुंहिंजो दोस्त गैर मुस्लिम आहे त उन गैर मुस्लिम दोस्त खे ख़ुशि करण जे लाइ हुनजो जेकर को पंहिंजो अबु वफ़ाद करे वॾो भली हुनखे प्यारो हुजे मां हुनखे चवां त रब हुनखे वॾी जन्नत ॾींदुसि जन्नत में आला फिरतो जॻह ॾींदुसि इहो कूड़ो आहे इहो सदो सो कूड़ थो ॻाल्हाए जो गैर मुस्लिम जे लाइ चए थो जॾहिं क़ुरान मना फरमायो त अल्लाह मुशरिकनि खे करे माफ़ी न करणु फरमाईंदो रब जो वाइदो आहे त हाणे वरी हुनजे लाइ वेही करे माण्हू दुआ घुरे था भली घणे गैर मुस्लिम हुयो अल्लाह जन्नत ॾींदुसि अल्लाह वधाईंदुसि इहे सॼो सभु इहे कूड़ इहे सिर्फ़ु माण्हू जे दिल खे राज़ी करण वारियूं ॻाल्हियूं आहिनि मुंहिंजा दोस्त जेकर हेॾा तूं माण्हू जे दिल खे राज़ी कंदे हिन रसूल अल्लाह जे दिल खे ॾुखाईंदे अल्लाह जे कानून जो इनकार कंदे त पोइ काॾे वेंदे पोइ हिन खां भलो आहे माण्हू वञी नाराज़ थिए सॼी दुनिया खे जेको राज़ी करे सघे थो अल्लाह जे रसूल खां सॼी दुनिया राज़ी थी चवंदा आहिनि जेसीं ताईं इंसान ज़िंदा आहे तेसीं ताईं माण्हू हक़ जे ख़ातिर नाक जे ख़ातिर न हक़ जे ख़ातिर ॻाल्हाईंदो रहे वरना पाणी जी लहरुनि सां त जेको आहे चवंदा आहिनि जनाज़ो जेको आहे लहरुनि जे मुताबिक़ वहंदो रहंदो आहे जेको न हक़ थो ॻाल्हाए न नाक ते बि थो ॻाल्हाए त पोइ त इहो लहरुनि जे मिसाल चालुनि जी हवा होॾे लड़ंदी अल्लाह जे नबीअनि इन हक़ जे लाइ त जंगियूं कयूं काफ़िरनि सां विड़िया 70 साहब उहद जे मैदान में सिर्फ़ु शहीद करायूं इहे ईअं बसि ईअं हलिया इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हक़ खे वाज़े करण जे लाइ संगन पैगाम ॾिनो पंहिंजूं जानियूं क़ुर्बान कंदासीं पर दीन ते कॾहिं बि सम्झ न कंदासीं। फरमाईंदा यारिफून निअमत अल्लाह ये इंसान अल्लाह जी नेमतनि खे सुञाणींदा सुम्म युनकिरूनहा फरमाई पोइ हुन जे बावजूद इनकार कनि था काफ़िरनि खां वञी करे सवाल कंदो न हीअ शयूं कंहिं पैदा कयूं तोखे कंहिं पैदा कयो त उहे मञींदा त असांखे अलाह पैदा कयो पर पोइ तावीलुनि सां वञी करे ॻाल्हाईंदा चवंदा त अलाह जा हे बि कान आहिनि हे बि साईं अलाह बि हे बि हुनजो को दलील खपे न इहो तोवारे चवण सां अक़ीदत न ठहंदो तुंहिंजे दिमाग़ जे फुतूर जे करे को अक़ीदत इंसान न मटाईंदो सो क़ुरान फरमायो अहिड़े नमूने सां अॼुकल्ह हे जेको अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे मामले में अॼुकल्ह बहस हले थो पोइ जेके हीअं राफ़िज़ी अचे लॻा आहिनि साहब जे हिन जी गुस्ताखी जे पोयां सोशल मीडिया ते रुॻो साहब जे मथां वेठा था भौंकनि त अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जन जेको आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जन खां बाग़ फिदे घुरियो साईं जन नंढो ऐं उते वरी ख़िलाफ़त साबित थी थिए हीअं थी थिए फिलाण थी थिए ऐं उते अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला हीअ घुरण वई इहे सभु पंहिंजूं ॻाल्हियूं हिन जो न को दीन सां वास्तो न क़ुरान सां वास्तो सो फरमाई त असांजो त अहले सुन्नत वल जमात जो त अक़ीदो इहो आहे त जॾहिं हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं हिन ॻाल्हि ते ख़ामोश रहिया माना राज़ी हुया न त शैतान तूं केरु थींदो आहे जो बाद में फितनो थियण वारो जॾहिं मालिक पाण ख़ामोश हुया त माना राज़ी हुया न उहे सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जन खां वरना राज़ी न हुजनि हा त साईं जन जेको हुते बीह करे न ॻाल्हाइनि उहे छो ख़ामोश रहिया चवंदा त हिकमत बसीरत जे तहत या इन्हनि शयुनि जे तहत हिकमत जे तहत जॾहिं तव्हांजा जे करे उन्हनि जा सचा जेकॾहिं मुरीद आहियो त पोइ जॾहिं उहे ख़ामोश रहिया त पोइ तव्हां बि ख़ामोश रहो न बाबू तव्हां वरी उन्हनि खां वधीक मोमिन थिया हुयो असल में छा आहे त अंदर जो जेको कुफ़्र आहे न सहाबा जी जेका दुश्मनी आहे न इहा सहाबा जी दुश्मनी उन्हनि खे अंदरों कारो पई पोइ ॾींहं राति को न को वजह ॻोल्हे करे पोइ वेठा था जेको हुनजे मथां बकवास करे फरमाईंदा यारिफून निअमत अल्लाह सुम्म युनकिरूनहा अल्लाह जी नेमतुनि खे सुञाणनि था पोइ उन खां बाद उन जे बावजूद उनजो इनकार कनि था वअक्सरुहुमुल काफ़िरून फरमाईंदा अक्सर इंसाननि मां इहे कुफ़्र था कनि अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह